दादू में गुज़र रात देर सां शुरू थियल वक़्फ़े सां बरसात दादू जो नक्शो ई बदल करे छॾियो। डिस्पोजल पंपिंग स्टेशनूं न हलण सबबि बरसाती पाणी घरनि दुकाननि सरकारी ऑफिसुनि स्कूलनि ऐं मस्जिदुनि अंदरि दाख़िल। मेन ड्रेनेज स्कीमुनि ते बिजली न हुजण ऐं जनरेटर न हलण सबबि स्कीमूं बि पाणी हेठि अची वयूं। 6.5 करोड़ माहवार बजट ते कामोरा हथ साफ करे फरार थी विया। म्यूनिसिपल चेयरमैन तोड़े काउंसलर दादू वासिन मुसीबत में कम न आया। बरसात बाद सेबको इंतजामिया बि शहरनि ते रहम न कयो। जो त मुख्य रोड ऐं कारोबारी इलाक़नि स्टेशन रोड, न्यू चौक, मच्छी मार्केट रोड, सिनेमा चौक, आटूज़ रोड, कॉलेज रोड, रेशम गली, पुराणा चौक, दोआब रोड, DC हाउस रोड, मोहंदर नाको, बस स्टॉप रोड, पुलिस हेडक्वार्टर रोड, मरकपुर मौला रोड, नूरानी चौक रोड, चांदनी चौक, धमाली चौक समेत शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि, मोहल्लनि, कॉलोनी ऐं शाहणी पाड़ो, शहबाज कॉलोनी, गरीबाबाद, अजीजाबाद, वजीराबाद, लतीफ़ कॉलोनी, गुलशन मुनीर कॉलोनी, गुलशन सुलेमान कॉलोनी, मल्हा पाड़ो, पट्टी पाड़ो ऐं ॿियनि इलाक़नि में बरसाती पाणी भीजी वियो आहे। बरसात सबबि दादू जा 3 खां वधीक फीडर बंदि थियण सबबि 10 कलाक बिजली कुछ फीडरनि ते बिजली चालू कई वई आहे। पियल बरसात ज़िले इंतजामिया म्यूनिसिपल जी चूंडियल चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर ऐं कामरनि जी पत वाइकी करे छॾी। कामरा बजट हथ साफ़ करे शहर में ई नज़र न आया। मोकल ॾींहुं हुजण सबबि ऑफिस खे बि ताला लॻल हुआ।